अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया कायनात शेख आया संझा सैयद हल्दासी हेडलाइंस तरफ। सुप्रीम कोर्ट अमेरिका के सहाफ़ी डैनियल पर्ल के कत्ल केस में सिंध हुकूमत जूं अपीलूं रद्द करे छॾियूं। जवाबदार उमर अहमद शेख के आज़ाद करण जो हुकुम। अवाम के जमहूरियत का छो महरूम रखियो पियो वञे। सुप्रीम कोर्ट मकानी चूंडूं न कराइण ते चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं इलेक्शन कमीशन के मेंबर्स के बिना देर तलब करे वरितो। अटॉर्नी जनरल खां बि जवाब तलब। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स न आहे त मकानी चूंडूं न कराए सुप्रीम कोर्ट के हुक्म की भनकड़ी कई पई वञे। छा इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबर्स पंहिंजो हलफ नाहे ॾिठो? छा चीफ इलेक्शन कमिश्नर आइन न पढ़ियो आहे? अटॉर्नी जनरल जेकॾहिं वज़ीर आज़म सां गॾु आहे त खेसि ॿुधाए आइन वधीक अहम आहे। पीपल्स पार्टी अगवान नैयर बुखारी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी बेएतमादी रथ वारी तजवीज़ ते वज़ीर आज़म हाउस में बरधक मची वियो आहे। पीपल्स पार्टी की तजवीज़ खां पोइ वज़ीर आज़म के पार्टी मेंबर्स ऐं इत्तेहादी याद अची विया आहिनि। हुकूमती जमातुनि जी पार्लिमानी अगवाणनि जो इजलास साबित करे थो त PDM जी तहरीक कामयाबी ॾांहुं वधी रही आहे। नून लीग ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल की रिपोर्ट के इमरान खान हुकूमत की करप्शन जो आलमी सबूत करार दे छो। नून लीग की तर्जमान मरियम औरंगजेब जो चवण है हर मुहाज से नाकाम सिलेक्टेड हुकूमत रुगो करप्शन कमीशन और चोरी में तरक्की कई। ट्रांसपेरेंसी की रिपोर्ट जो मतलब है कि पाकिस्तान करप्शन कंदड़ मुल्कन में 4 दर्जा तरक्की कर चुको है। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि खे बिना देर बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾींदे पुलिस खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त हीअ संजीदा मामिलो आहे। कानून लागू इदारनि खे संजीदगीअ जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। माण्हू दरबदर आहिनि, मामले खे आसान न सम्झो वञे। लाड़काने में फर्जन में कोताही करने SSP टी पुलिस एहलकारन के क्वार्टर गार्ड करे छो। क्वार्टर गार्ड थींदड़ में सिपाही वजीर अली, नवाब अली और मोहम्मद खान समेत 3 पुलिस एहलकार शामिल। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 64 मरीजन जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतन जो अंग 11,514 थी वियो। गुज़िरियल 24 कलाक दौरान कोरोना वायरस जा वधीक 1,910 नवां केस रिपोर्ट। मजमूई तौर केसिस जो अंग वधी 5,29,387 ताईं पहुची वियो। फॉल केसिस जो अंग 33,295 आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2371 मरीज सिहतयाब थी विया। कराची के नेशनल स्टेडियम में पाकिस्तान और ॾखण अफ्रीका विच में क्रिकेट मैच सबब मुख्य रस्ता बंद थियण वारो मामलो अदालत पहुंची वियो। सिंध हाई कोर्ट शहरी की दरख्वास्त ते चीफ सेक्रेटरी, घरू सेक्रेटरी ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। धुरियुनि खां 4 फरवरी ताईं जवाब तलब। मोहन जो दड़ो वेझो राज शाख वटां वण मां फाहो खाधल लाश हथायो। लाश जी सुञाणप 1 हफ़्तो अॻु गुम थी वियल नौजवान साबिर शर तौर थी। सोरहां ॾींहं अॻु शिकारपुर ज़िले के नापरकोट थाने की हद मां अगवा थी वियल गौसपुर वासी 3 ॼणा बाज़ियाब न थी सघिया। मुखबिन गुलाम यासीन ननवाणी, अमानुल्ला जाफ़री और शबीर जाफ़री जा वारिस परेशान। शिकारपुर ज़िले की पुलिस हदबंदी जो तकरार ॼाणाईंदे 3 मुखबिन की बाज़ियाबी लाइ के भी जोगा उपाव न वरिता। शिकारपुर भरिसां जैफाबाद रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 1 ॼणो फौत। कोट जी भरिसां पुरानी क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्रालर में टक्कर,
नौजवान फौत थी वियो। कोयचा में एयरपोर्ट रोड ते तेज रफ्तार कार कल्टी। कराची वासी शख्स हयाती विञाए वेठो। रतो देरो भरिसां चिंगची रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। सगियूं भरिसां ॻोठ अर्ज़ मोहम्मद भट्टी में मुबैना तौर इतफाक़ी गोली छुटण सबब ज़ख़्मी थियल नौजवान सिराज भट्टी गंबड़जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। ऐं कराची टेस्ट मैच जो टियों ॾींहुं पाकिस्तानी टीम 378 रन्सूं ठाहे आउट थी वई। ॿिए इनिंग्स में मेहमान टीम जी बैटिंग जारी।